भुवन भास्कर सूर्य भगवान जी कथा ईंदी आहे सात संगत जी कि जॾहिं सूर्य भगवान प्रकट थिया सृष्टि जी रचना आदि में तो वॾो विशाल गोल उन्हनि जो आकार तो उन्हनि जो हिकिड़ो नालो पियो मारतंड। चओ हरे राम। सूर्य भगवान जो विवाह थियो आहे विश्वकर्मा जे न्याणीअ सां, जेके देवताउनि जा इंजीनियर आहिनि, जिन सुदामा महाराज जा महल ठाहिया, द्वारिका श्री कृष्ण भगवान जा महल ठाहिया, देव शिल्पी, उन्हनि जे धीअ सां सूर्य भगवान जो विवाह थियो। चओ हरे राम। माता संज्ञा, लेकिन सूर्य भगवान जो एॾो तेज हुयो, एॾो तेज हो कि उहा माता उन्हनि जी धर्म पत्नी जी अखियूं हेठि थी वेंदियूं। उहा ॾाढो चाहींदी कि मां निण भरे निहारियां सूर्य भगवान खे, पर ॾिसी न सघंदे, एॾो उन्हनि जो तेज। चओ जय श्री कृष्ण। इहा उनजे मन में ॻाल्हि चुभंदी त सूर्य भगवान खे संतान थी। यमुना मैया, बोलो यमुना महारानी की। सूर्य भगवान जी सुपुत्री तो यमुना मैया। यमराज वे भी सूर्य भगवान जा सुपुत्र। चओ जय श्री कृष्ण। यम यमी यमुना, यमुना हिकिड़े शास्त्रनि में वर्णन ईंदो आहे। ॿियो उन्हनि जो तापी, जेकी यमुना नदीअ जो रूप वरितो, ऐं उन जी भेण बि नदीअ जो स्वरूप उन्हनि जो हुयो। त हिकु बार उन जे मन में आयो कि मां सूर्य भगवान पंहिंजे पतीअ जो ठीक सां दर्शन नथी करे सघां, त मां तप कयां, तप जे बल सां मूंखे बि शक्ति अचे कि मां उन्हनि खे ठीक सां निहारे सघां। लेकिन उन छा कयो, इहा ॻाल्हि सूर्य भगवान सां कढी कोन, ऐं हिकिड़ी छाया प्रकट कई। सम्झो, देव शक्ति अहिड़ियूं थींदियूं आहिनि कि उनजी छाया, यानी हीअ छाया न जेकी असांजी पवंदी आहे, हू बहु अहिड़ो शरीर वांगुरु उहा छाया प्रकट थी वई कि सूर्य भगवान खे पतो ई न पियो कि मुंहिंजे धर्म पत्नीअ जे जॻह ते उनजी छाया आहे। चओ हरे राम। ऐं हेॾो हली वई उन्हनि जी धर्म पत्नी तपस्या करणु। हाणे उन सोचियो कि अगरि मां हिन देवांगना स्वरूप में अगरि तपस्या कंदमि त थी थो सघे कोई मूं ते मोहित थिए, मूंखे पंहिंजे पतिव्रत धर्म जी बि रक्षा करणी आहे। त उन हिकिड़े अश्व जो रूप धारण कयो, घोड़ीअ जो। चओ हरे राम। अश्वनी स्वरूप धारण की, अश्वनी यानी घोड़ीअ जो रूप, ऐं उहा भगवान जो भजन करणु लॻी, तप करणु लॻी। हेॾी सूर्य भगवान खे पतो न पियो। हाणे छाया पत्नीअ मां बि उन्हनि खे संतान पैदा थी। चओ हरे राम। छाया पत्नीअ मां बि उन्हनि खे संतान पैदा थी। लेकिन फ़र्क़ु कहिड़ो आयो, जेकी छाया पत्नी हुई उहे पंहिंजे ॿारनि में ऐं पंहिंजे असली स्वरूप जे ॿारनि में भेदभाव कंदी। तॾहिं इहा शिकायत सूर्य भगवान वटि पहुती। जेॾीमहिल उहा शाप ॾियणु लॻी हुननि जे ॿारनि खे, जेॾीमहिल उन्हनि जवाबु ॾेई छॾियो, तॾहिं सूर्य भगवान उनजो शाप रोके वरितो। ऐं सूर्य भगवान सोचणु लॻा कि इनखे भेदभाव छो आयो आहे, छो जो उहे त ईअं पिया सम्झनि सभु इन जा ई सिर्फ़ु ॿार आहिनि करके, उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे त इहे छाया पत्नी आहे। तॾहिं उहे उन जे पिता सां शिकायत करणु विया, विश्वकर्मा महाराज सां। चओ जय श्री कृष्ण। जॾहिं शिकायत करणु विया त पोइ उन्हनि खे पतो पियो त मुंहिंजी असली धर्म पत्नी त तपस्या करे रही आहे, हीअ छाया आहे। ओहो, मां त सम्झी न सघियुमि। पत्नीअ जे यादि में उहे उनखे वन में ॻोल्हणु विया, ॾिठूं, सम्झी विया सूर्य त भॻवानु आहिनि, इहे उन्हनि जी लीलाऊं आहिनि प्रभुअ जूं। त उन ॾिठो कि अश्वनी रूप में मुंहिंजी धर्म पत्नी भॻवान जो भजन करे रही आहे, तपस्या करे रही आहे। त उन्हनि बि अश्व रूप धारण कयो। सूर्य भगवान जीअं अश्व रूप धारण करे साम्हूं विया त तॾहिं बि उन माता खे ख़्यालु आयो कि अश्व रूप में ॿी कोई साम्हूं मुंहिंजे कीअं थो अची सघे, कीअं आयो आहे। त जेकी गंध हुई अश्व रूप में, सूर्य भगवान जी अश्व रूप में जेकी गंध साम्हूं आई, उहा पंहिंजे ॿिन्ही नथुननि सां उन्हनि ॿाहिरि फिटी कई।
चओ हरे राम। तो उन मां बि बालकनि जो जनम थियो। चओ हरे राम। जेके बालक प्रकट थिया उन्हनि जो नालो पियो अश्वनी कुमार। बोलो अश्वनी कुमार महाराज की। ये केर ठया? ये देवताउनि जा डॉक्टर ठया, वैद्य ठया। कथा ॿुधंदा आहियो न, चवन ऋषि खे इन्हनि त वरी सां युवावस्था प्रदान कई। अश्वनी कुमार महान देवता। हिन महिल बि कई मनुष्यनि उन्हनि जो आराधन करे कई बीमारियूं पंहिंजूं दूरि कयूं ऐं बल प्राप्त कयो आहे उन्हनि खां। चओ हरे कृष्ण। इन तरह सां सूर्य भगवान जी इहा कथा ईंदी आहे त सूर्य भगवान जा कई नाला आहिनि। आदित्य, भास्कर, सूर्य, अर्क, भानु, दिवाकर, स्वर्ण, रेता, मित्र, पूषा, त्वष्टा, तपन, तापन, कर्ता, हर्ता, महेश्वर, लोक साक्षी, त्रिलोकेश, व्योमाधिप आदि। ये जेके नाला कोई उच्चारण करे केवल 1 मिनट बीज मंत्र तव्हांखे ॿुधायो आहे ओम ह्रा ह्री सह सूर्याय नमः। ये बीज मंत्र मन में जाप कबा आहिनि ध्यान सां, शुद्ध अवस्था में। तव्हां पवित्र जगह ते वेठा आहियो, इन करे ये मंत्र तव्हांखे ॿुधायूं था, न त ये ॿुधाया न वेंदा आहिनि। साधारण व्यक्ति विशेष खे नथा ॿुधाया सघजनि। हाँ, कोई सत्संगी आहे, भगवान जो दर आहे, हे स्थान गंगा खां घटि न आहे। इन करे हिते तव्हांखे ॿुधायूं था कि तव्हां बि सत्संग में वेठा आहियो। सत्संग जी गरिमा ॾाढी वॾी आहे, वैकुंठ खां बि वॾी। इन करे हिते असां तव्हांखे ॿुधाए था सघूं, न त हर जॻह ते न ॿुधाया वेंदा आहिनि। ऐं सूर्य भगवान खे जल जेको चाढ़िबो आहे उनजो मंत्र आहे ओम खखोलकाय स्वाहा। यानी जल तव्हां घणी देरि चाढ़ींदव, 1 लोटो ई त जल चाढ़ींदव, 10 सेकंड 20 सेकंड, ओॾी महिल इहो मंत्र उच्चारण करिणो आहे ओम खखोलकाय स्वाहा। ऐं बीज मंत्र अगरि कोई 5-10 मिंट जाप करे मन में त उन जे शरीर में तेज ईंदो आहे, बीमारियूं दूरि थींदियूं। ओम ह्रा ह्री सह सूर्याय नमः पर शुद्ध उच्चारण करे, न त हो नाला खणे। हा न, सिंपल चए, न त ओम सूर्याय नमः, आदित्य, भास्कर, सूर्य, अर्क, ये नाला भी खणी थो सघे। बोलो सूर्य भगवान की। असां वरदान घुरूं सूर्य भगवान को कि असांजे जीवन में कर्तव्य अचे, असां जागृत रहूं। सूर्य भगवान हनुमान महाराज के ज्ञान ॾिनो। बजरंग बली महाराज सूर्य भगवान को ज्ञान वरतो, साध संगत जी शिक्षा ज्ञान, सूर्य भगवान उन्हनि जा गुरु बणिया। बोलो हनुमान जी महाराज की। ॿियो त छा चइजे।